वेलकम बैक नादिन ब्रेक आउट में मसला वरी फैज़मन साहब चो त वरी असांखे ॿोड़ी जे थ्रू वरी ॿोड़ियो वेंदो को प्लान ई कोन्हे जी ऐं न उहा कैपेबिलिटी आहे ऐं न वरी ॾिसो ॻाल्हि इहा आहे त जिते ऑफिसरनि जूं पोस्टिंग्स या अपॉइंटमेंट्स जेके आहिनि से रुॻो सिफ़ारिश ते पई थियनि ऐं अॼु बि तव्हांजो स्कैंडल हिकिड़ो आयो आहे त जूनियर ऑफिसर कोर्ट में वियो आहे हिकिड़ो ऑफिसर जी त जूनियर ऑफिसरनि खे एसी ऐं एक्सीएन कयो वियो आहे सीनियर माण्हू वेठा आहिनि त उते छा थींदो रानी बाग हैदराबाद जे चिड़ियाघर में डॉक्टर खे बदिली करे इंजीनियर रखियो अथऊं हा हाणे इंजीनियर छा जानवरनि जो इलाज मां चवां थो त तव्हां केतिरा कोर्ट जे थ्रू वापसि विया आहिनि केतिरा जेके नॉन कॉडर जा माण्हू हुया जेके पोस्टनि ते वेठा उहे लिया विया पॉइंट कोर्ट जॾहिं ऑर्डर कयो आहे तॾहिं डिप्यूटेशन था विया आहिनि न त सुई गैस जो माण्हू सुई गैस जो केमिकल इंजीनियर इरिगेशन में डिप्यूटेशन ते पाणी जो ऑफिसर एतिरा खोड़ मिसाल ऐं इहे बदतरीन मिसाल आहिनि गवर्नेंस जा बदतरीन मिसाल आहिनि जेकी पुअर गवर्नेंस जा हाणे हिननि जे लाइ एतिरो पाण ॻाल्हायूं था जो रऊफ़ साहिबु हाणे सची ॻाल्हि आहे असांजी ज़बान थकिजी पिया पर जूं कान थी चुरे असांजे हुकुमरान पोइ हुकुमरान जो माण्हुनि ॾांहुं त वेंदा न माण्हुनि ॾांहुं वेंदा पर माण्हू वीचारा इहे ई साॻिया जेके असांखे शिकायतूं लॻनि वरी इहे बि वर्क कंदा इहे नारा हणंदा इहे ई जीअं करे वरी वोट ॾींदा छा कंदा माण्हुनि वीचारनि जे हथ में आहे छा सुबुह न त पुलिस खां ॾंडा हणाईंदनि पुलिस वारनि जे थ्रू न त पोइ लच्छियूं लॻंदनि पाण ई को ख़बर पवंदनि कूड़ा केस दाख़िल थींदनि अल्ताफ़ उन ते हाणे वरी सभु ख़तमु थी विया केस दाख़िल थींदा सॼो ॾींहुं पियो रुले ग़रीब कोर्टुनि में यादि आहे सदर आसिफ ज़रदारी साहिब जी जेका भेण डॉक्टर अज़रा पेचू आहे उन तो हिते पंहिंजो जाम शोरे भरिसां फायरिंग जो केस अल्ताफ़ साहिब उन ते दाख़िल हुयो केस में नामिनेट जवाबदार मलक चंगेज़ डॉक्टर सोहराब सर उहे पंहिंजी जाइ ते रहंदा हिन सां केस ख़तमु थींदा उहे पंहिंजी जाइ ते रहंदा जॾहिं हू बि पंहिंजी वफ़ादारियूं मटाइनि या पार्टी जॉइन कनि या हुकूम खे शामिल थियनि उहे बि ख़तमु थी वेंदा हा उहो त केस जो मसइलो को वॾो कोन्हे क़ीमत वॾी कान्हे रुॻो मटाइनि पार्टी हाणे तव्हां छा सम्झो त हीअ जेको मामला हाणे बरसातुनि जा शुरू पिया थियनि ॿोॾियुनि जा हंगामी ऐलान बि थी विया आहिनि मां अनफॉर्चुनेटली मां इहो चवंदुसि त तव्हांखे मां हींअर ॿुधाए थो छॾियां सिंध जे माण्हुनि खे मां इहो अर्ज़ु करे थो छॾियां बाबा पंहिंजी मुड़सी कमी अथव बाक़ी जेकॾहिं तव्हां सम्झंदो त तव्हांखे पंहिंजो वज़ीर मशीर ऐं हुकूमत जा माण्हू छॾाईंदा असुरी कोन हू इन वक़्तु बि जीअं तव्हां ॾिसो त जेकॾहिं को एक्सीडेंट थींदो आहे त तव्हां ॾिसो त माण्हू माइनि जे जेके वीचारियूं मुंहिंयूं पयूं हूंदियूं आहिनि उन जे हथनि मां चूड़ियूं कढंदा आहिनि ऐं उन्हनि जे ॿाहुनि मां चूड़ियूं कढंदा आहिनि हथनि मां मुंडियूं कढंदा आहिनि ऐं चोरी करे भॼी वेंदा आहिनि पैसा कढंदा आहिनि उन्हनि जे खीसनि मां पर्सनि मां लाश खे बाक़ी कोन लाहींदा आहिनि त लाश खणी कंहिं हिफ़ाज़त वारी जाइ ते पहुचाइजे इहो किसो आहे तव्हां ऐं असां पाण मुड़सी कयूं बाक़ी तव्हां जे सम्झो था त हीअ सरकारी अमलदार पाण खे बचाईंदा मूंखे कोन थो लॻे अलाह हिमत ॾियनि अलाह करे को इन भेरे मुख़्तलिफ़ साबित कनि तव्हां जेके माण्हुनि खे राशन मिलिया उन राशन मां बि मूंखे ज़ाती तौर ते ख़बर आहे त केतिरनि माण्हुनि मां क़ीमती शयूं कढी बाक़ी राशन खे वरी बंदि करे साॻे ग़रीबनि ताईं पहुचाए राशन हुकूमत ॾिनो अथव क़ीमती शयूं वर्कर लीडर ऑफिसर कढी विया ठीकु से कंबर मां काला सलीम शाबरानी लाइन ते मौजूद आहे जी सलीम कहिड़ो सवाल कंदा बाबा सर अस्सलाम वालेकुम सवाल कयो साईं साईं अर्ज़ु आहे असांजो त असांजी वार शाख ते पाणी हेठि पुछड़ी आबाद करे रहियूं पाणी कोन्हे को अच्छा तो साईं जन के अर्ज़ु आहे इनखे हालात कयो वञे त पाणी असांखे अदायो कहिड़े वारा शाख कंबर में जी सर जी कंबर में सर वार शाख में पाणी असांजा बेचारा सुकनि था सफ़ा तबाह थी विया ठीकु आहे महिरबानी साईं सलीम साहिबु अलाह करे तव्हांजा बेचारा क़ाइम ऐं आबाद रहनि हाणे ॻाल्हि असां इहो ई चई सघूं था तव्हांजे एक्सीएन एसी सेक्रेटरी इरिगेशन खे वज़ीर साहिब त वॾो माण्हू आहे वज़ीर साहिब खे बर्ज़ करे था छॾियूं शाह साहिब चीफ मिनिस्टर अञा वॾो माण्हू साहिब जे कंट्रोल में इलाइक़ो आहे त उनखे चओ अयाज़ सुमरो साहिब नादिर मक्सी वारा साॻे इलाइक़नि सां तालुक रखनि था अदा हल उन्हनि खे बि चऊं था मुंहिंजे घरां छा थो वञे मां उन्हनि खे बि चवां थो महिरबानी करे ग़रीबनि जो ख़्यालु कयो सलीम साहिब वीचारे चयो आहे वार शाख कंबर में ऐं बल्कि इन पासे शाख कटवारी बाबा ख़ुदा खे मञो इन्हनि मिसकीननि खे पाणी जो त गुज़र सफ़र कनि सही त हाणे पाणी पोइ जारी थी वेंदो साईं आपाशी सेक्रेटरी मिनिस्टर तव्हांजो जाम सिफला इदारे जो साहिबु तव्हांजो दोस्त बि आहे दोस्त असांजा सभु आहिनि हा ॾाढा ख़ुशि आहिनि असां मां जहिड़े नमूने सिंधी माण्हुनि सां असां इंटरेक्ट त कयूं त ॾाढो ख़ुशि आहिनि त इन करे उहा दोस्ती त उन्हनि खे ॾाढो वणे थी असां वरी
पर अदा ॻाल्हि इहा आहे त ॻाल्हि कबी सही ऐं जेकॾहिं कमु कंदा त मां ऑनेस्टली स्पीकिंग ख़ुदा थो ॼाणे मां पहिरियों शख़्स हूंदुसि जेको कमु कंदो ईमानदारी सां सचाई सां हिन धरती जी ख़िदमत कंदो असां हिते हेॾे नारा हणंदासीं हिते वेही तदायो ज़िंदाबाद अञा ताईं असांखे ज़िंदाबाद वारो माण्हू को नज़र कोन थो अचे ठीक सी डिग्री मोकाला अकबर साहब लाइन ते मौजूद आहे अकबर साहब कहिड़ो सवाल कंदा था फिल्म सवाल आहे वेमराई साहब खां जी साईं माशाल्लाह हिते मीडिया रूम में तमामु सुठियूं तजवीज़ूं सुठियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि तमामु असांखे वणंदियूं आहिनि जी जेकॾहिं साईं खां असांखे तजवीज़ आहे भला सिंध जा ही मसाला जेके आहिनि जंहिंमें वॾे में वॾो मसालो तालीम जो आहे जी इन जे लाइ भला साईं अहिड़ो को प्लेटफॉर्म ठाहे जंहिंमें सभु गॾिजी को अहिड़ो कमु कजे भला इहो कीअं लाइ अमल थी सघे थो कोन थो थी सघे ठीक महिरबानी भाउ अदा ॾाढो सवलो आहे तव्हां महिरबानी करे मूं अॻे बि चयो आहे तव्हां महिरबानी जो तव्हां सुवाल पुछो आहे वरी तव्हां हिकिड़ो प्रेशर ग्रुप ठाहियो ईमानदार सचनि माण्हुनि जो छो त ॾिसो ॾाढी ॻाल्हि आहे असां माण्हू मार छो खाधी आहे जो सचाई घटि आहे असां ठाहियूं था ग्रुप मूंखे एतिरनि खोड़ ग्रुपनि जी ख़बर आहे जिनखे ग्रुप शहरनि ठाहियो ग्रुप आहे बाबा ही कमु ॾिसंदो उहो वरी पंहिंजे धंधनि में शुरू थी था वञनि कमीशन मैसो थी वियो हुन ग्रुप जो बि तंहिंजे करे सचा माण्हू हथ करे प्रेशर ग्रुप ठाहियो ऐं उहो प्रेशर ग्रुप तइलीमी इदारनि ते बि नज़र रखे तइलीमी ऑफिसरनि ते बि नज़र रखे ऐं माइटनि वटि बि जोड़ियूं खणी वञे माइटनि खे बि सीरियसली ॿुधाए त बाबा तव्हां पंहिंजा बचा पढ़ायो को मसइलो कोन्हे वॾो को दुनिया में को बि वॾो मसइलो को वॾा इनकलाब आया आहिनि हीउ बि हिकिड़ो इनकलाब अची सघे थो जेकॾहिं असांजो सुञाण माण्हू तव्हां जहिड़ा माण्हू पंहिंजे ॻोठनि में हिकिड़ो नंढड़ो हिकिड़ो प्रेशर ग्रुप ठाहियो पहिरीं ॻोठनि में ठाहियो भई ॾिसां था ॿधल आहियूं सॼी सिंध जे बुनियाद ते सॼी सिंध जे लेवल ते असां तव्हांखे ऑर्गेनाइज़ करे ॾींदासीं पर मतां चवे खान बरोच त कमीणी में कीअं न थियो कुझु मां बि अॻु भरी थियां वारी ॻाल्हि आहे तव्हां बि अॻु भरा थियो न तव्हां थियो नॉन पॉलिटिकल उहो ग्रुप असां फोरम ठाहींदासीं मां तव्हां सां गॾु आहियां ठीक सी असां कीअं पिया सम्झो त हाणे सिंध गवर्नमेंट हिकिड़ो ॿोड़ बरसातूं ईंदियूं वरी ज़ाहिर आहे चवंदा गुज़िरियल साल ईअं थियो त जेके पिचिंग जा जेके पथर जो ठीकु हुयो की मुतासिरनि खे मानी खाराइण जो ठीकु हुयो जेको उनखे ट्रांसपोर्टेशन जा ख़र्चा उहो MPAs ॿियनि बासर माण्हुनि खया हुया डर थी विया हुनमें मां मूंखे ज़ाती तौर ते ख़बर आहे त इहो चयो वेंदो जेको हुनखे ॾींदो देगियूं जे 20 बाबा तूं 100 देगियुनि जो बिल ॾिजांइ उहो ईअं थियो हूंदा चणनि जी भतो हूंदो बाबा चिकन जी बिरयानी जो बिल ॾिजांइ अफ़सोस जी ॻाल्हि आहे असां माण्हू माना त लाश जे मथां कफ़न बि लाहिण लाइ तयारु आहियूं ऐं कफ़न विकिणी ऐं फ़ख़ुरु महसूसु था कयूं ऐं उहे सभु माण्हू वरी पराडो में चढ़ी था हलनि उन्हनि माण्हुनि पराडो वॾा पाण खे नाला था ॾियनि प्रॉब्लम ई सोसाइटी में आहे प्रॉब्लम असांजे माण्हू में आहे अकबर साहिब माण्हू असां में मसइलो आहे को वॾी ॻाल्हि कान्हे का ॻाल्हि इहा आहे त असां ई आहियूं ख़राबीअ जो सबबु जो असां पुछाणो बंदि करे छॾियो आहे असां एहतिसाब ख़तमु करे छॾियो आहे असां वरी बि सभु विसारे छॾियूं वरी साईं आयो आहे साईं असांजे दर ते लालण आयो पई वेंदा सूर सभई सॼो कमु वरी ईअं थियो वञे त पोइ हुनजो हल त हूंदो हल इहो आहे त सिंधी माण्हू खे पाण खे सुजाॻ थियणो पवंदो गैरतमंद थियणो पवंदो जेसिताईं सुवालु आहे पंहिंजे सुञाणप जो पंहिंजे ज़िंदा रहण जो जेसिताईं पंहिंजे जियापे जो ठीक से प्रोग्राम ताईं पूरो थिया ताईं महिरबानी वरी सुभाणे मिलंदासीं सुभाणे वरी साॻे टाइम ते मिलंदासीं पंहिंजे मेज़बान रऊफ़ चांडे इजाज़त